सखर में ख़बर शामिल कंदासीं, जिथे सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में बदमनी सिंध हाई कोर्ट सखर में ॿुधणी थी आहे। डीआईजी सखर जावेद जिस्काणी, एसएसपी संघार मलिक, एसएसपी घोटकी तनवीर तुन्यो, एसएसपी खैरपुर रोहल खोसो, एसएसपी नौशर फिरोज अब्दुल कयूम पिताफ़ी ऐं ॿिया पेश थिया। अदालत गुज़िरियल ॿुधणी ते ॿिनि डीआईजीज़ ऐं 6 एसएसपीज़ खे 3 सालनि जे ॾोही वारदातुनि जी रिपोर्ट समेत तलब कयो हो। अहम ख़बर के ॾियूं पिया। सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में बदमनी सिंध हाई कोर्ट सखर बेंच में ॿुधणी थी आहे। डीआईजी सखर जावेद जिस्काणी, एसएसपी संघार मलिक, एसएसपी घोटकी तनवीर तुन्यो, एसएसपी खैरपुर रोहल खोसो, एसएसपी नौशर फिरोज अब्दुल कयूम पिताफ़ी ऐं ॿिया पेश थिया आहिनि। सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में बदमनी सिंध हाई कोर्ट सखर बेंच में ॿुधणी थी आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे सखर में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुल, सखर डिवीज़न ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में बदमनी केस जी सिंध हाई कोर्ट सखर बेंच जस्टिस सलाउद्दीन पंवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते बदल बरुकनी बेंच ॿुधणी करे रही आहे। ॿुधणीअ दौरान डीआईजी सखर जावेद जिस्काणी, एसएसपी सखर सिंघार मलिक, एसएसपी घोटकी तनवीर तुन्यो, एसएसपी नौशर फिरोज अब्दुल कयूम पिताफ़ी, एसएसपी खैरपुर रोहल खोसो ऐं ॿिया जेके ऑफिसर्स आहिनि उहे पेश थिया आहिनि अदालत में। डीआईजी ऐं शहीद बेनज़ीराबाद जे डीआईजी जो पेश थींदड़ नुमाइंदे जे तरफ़ां ॾोही वारदातुनि जे हवाले सां रिपोर्ट पेश कई वई आहे। रिपोर्ट दौरान डीआईजी ऐं जेके एसएसपीज़ आहिनि उन्हनि जे तरफ़ां इहो अदालत खे ॿुधायो वियो आहे ॾोहनि जे हवाले सां त अॻुवा क़त्ल ऐं फ़ुरुज जा जेके वाक़िया थियनि था उन्हनि जो रेशो बाबति आगाही ॾिनी वई आहे। जस्टिस सलाउद्दीन पंवर जे तरफ़ां इहे रिमार्क्स ॾिना विया आहिनि त कराची जेको वॾो शहर आहे उते 2 करोड़ आबादी रहे पई, पर उते जेको क्राइम जो रेशो आहे उहो घटि आहे। सखर डिवीज़न जे जेको सखर घोटी खैरपुर ऐं ॿिया जेके ज़िला आहिनि उते अगवा ऐं क़त्ल जे जेके वारदातूं आहिनि उन जो रेशो तमामु घणो आहे। उन हवाले सां डीआईजी ऐं एसएसपी जे तरफ़ां इहा कोताहीअ जो जेको आहे एतिराफ़ कयो वियो आहे त हुननि वटि वसाइल न आहिनि, धाड़ेलनि वटि ॾोहारनि वटि जदीद जेके हथियार आहिनि उनजे करे जेको आहे उहो वधीक नुक़सानु पहुचाइनि पिया। अहलकारनि जूं शहादतूं थियनि पियूं ऐं हुनजी तरफ़ां इहा घुर कई वई आहे त अदालत खे त सिंध सरकार खे इहो हुकुम ॾिनो वञे त हुननि खे उहे जदीद हथियार जेके आहिनि उहे फ़राहम कनि त कीअं उहो धाड़ेलनि सां ॾोहारनि सां वेड़ करे अपडेट करण लाइ।